ज़िले शिकारपुर जो ॻोठ गाहिज है वो तालकी गढ़ी यासीन में वाक़ है। हिते MNA आफ्ताब शबान मीरानी उन ज़मीना भी आहिनि, हिते जा कुड़मी भी आहिनि। हिन ॻोठ में उन जो वॾो हिकिड़ो तालिक भी रहियो आहे। उन हवाले तां हिते ॿुधण में आयो आहे त 12 करोड़ जी स्कीम माना उन हिते ॻोठ में ॾिनी आहे ऐं उन हवाले तां उन स्कीम तहत रोड आहिनि, पेवर ब्लॉक आहे ऐं ॿियूं कुझु शयूं आहिनि। ॿुधण में ईअं अचे थो पियो त मां तव्हांखे ॿुधायां हिते लॻी बि पई आहे, तख़्ती बि लॻी पई आहे। इहो स्कीम पूरी जो पूरी रोलड़े जो शिकार आहे, करप्शन जे वर चढ़ी वई आहे। हे तव्हां ॾिसो, हे लॻो पियो आहे एग्जीक्यूटिव इंजीनियर मशीनरी मेंटेनेंस डिवीजन खैरपुर एट शिकारपुर पारां मोहतरम जनाब आफ्ताब शबान मीरानी साहब पाकिस्तान पार्टी एक्स MNA, हाणे बि MNA आहे। एक्स वरी अलाए छा जो थी वियो, कम जो नालो पेवर ब्लॉक जो कमु ॻोठ गाहिज आहे त एक्स इन करे थी वियो मुंहिंजे ख़्याल में त हालांकि हिन वक़्तु बि सिटिंग MNA आहे, पर ॿिए तकत असुलु हितां तकत उथंदो कंदो हुयो। हाणे जो वीचारो बसि बिस्तरे दाख़िल आहे, पोइ इन करे ज़रदारी था उन सां यारी निभाईंदे वरी कंहिं ॿिए तकत हिते वरी उहो भयन जो मसइलो, भयन खे एडजस्ट करिणो। छो बहरहाल उहा त ॻाल्हि रही अलॻि सां। हीअ जेको उन जो जेका स्कीम आहे उहा तव्हांखे मां ॾेखारियां थो। हीअ ईदगाह ईदगाह ठाहियो अथऊं साईं, ॾिसो हीअ भित लभे ई कोन थी। हे हेठि माना हिते छड़ी पेवर सिरां हणी ऐं हे जेको आहे इहो सॼो सारो माना पैसे खे चक हणण जो हिननि जो 12 करोड़ जी स्कीम आहे। हाणे स्कीम में तव्हां ॾिसो हिननि जी पूरी दीवार, ईदगाह जी दीवार इहा ठाही अथऊं। अञा स्कीम जो कमु हलंदड़ आहे, ईअं न आहे त कोई स्कीम माना पूरी थी वई आहे त हिन जूं दीवारियूं आहिनि, तव्हांखे मां ॾेखारियां थो। सिर्फ़ु फ्रंट वारी जेका दीवार आहे उहा थोरो हिननि सिधी कई आहे, बाक़ी न त हे कुल जेका आहे दीवार हिननि जी ईअं ई खस्ता। हे ॾिसो, हे जेका दीवार ठाही अथऊं, बोर्ड बि नओं ताज़ो थो लॻे, नओं हे जेको तख़्ती हई अथऊं बोर्ड जी, जेको आहे MNA साहब ते जेको थोरो कयो अथऊं तख़्ती हणी, हे तख़्ती तव्हांखे बिल्कुलु फ्रेश नज़र थी अचे, पर उन सां लॻोलॻि भित तव्हां दीवार ॾिसो त हीअ जेका आहे ईदगाह जी भित जेका हिननि ठाही आहे स्कीम में। हे ईदगाह जो हे ॻोठ गाहिज जो ईदगाह आहे, उनजी जेका चौदीवारी आहे उहा मां तव्हांखे थो ॾेखारियां। बाक़ी जेको आहे हिन में फर्श बंदी आहे, थोरो अॻियां जेको आहे थोरो दीवार ठाही अथऊं। उन सां गॾो गॾु मां तव्हांखे ॿुधायां त इन स्कीम तहत ई रोड बि इन्हनि खे ॾिनल आहे ॻोठ खे। 12 करोड़ जी स्कीम आहे, ॿुधण में अचे थो पियो। हाणे पथर ठेकेदार हिते लाथा आहिनि, पथर हितां लाहे वरी ॿुधण में अचे थो पियो रोड ठहियो ई न आहे। हे रोड ईअं जो ईअं ई माना पियो आहे, रोड ठहियल न आहे, हे पथर गुम आहिनि। पथर मुसलसल रोड तां तव्हां ॾिसंदव त पथर आहिनि ई कोन। ऐं ॿुधण में ईअं अचे थो त ठेकेदार जेको आहे उहो पथर हितां वरी साॻा ई खणी वियो आहे, ॻोठाणा न खणी विया आहिनि, पर हे ठेकेदार ख़ुदि खणायो आहे। ऐं ठेकेदार हिननि खे झांसो ॾेई वियो आहे त मां ॿिए हंधि अॻिमें थोरो कमु करायां पोइ वरी हे तव्हांजो कमु कराए ॾींदुमि। ॻोठाणा उन सां उनखे न पिया खणणु ॾियनि पथर, पर पोइ हाणे गाॾी हेॾी सारी पथर जेको आहे स्टोन जो वॾो हिकिड़ो माना हिकिड़ो ख़र्चु आहे, उहो पथर गाॾीअ ते ट्रकनि ते लोड थी आयो आहे, वरी हिते लथो आहे, वरी हितां खयो आहे। या त हालांकि माना जेको आहे इहा हिकिड़ी वैसागाती आहे ऐं असां सम्झूं था पिया त इहा ठेकेदार जे नियत में को बगड़ बि थी सघे थो। कुझु माण्हू मिली करे हे पैसा जेके आहिनि हड़प करणु चाहिनि था। ॿियो साल आहे स्कीम हले थी, हलंदड़ आहे, पर कमु जेको आहे इअं नाले मात्र तव्हांखे नज़र ईंदो। तव्हां ॾिसो हिन पूरे रोड तां पथर खयल नज़र तव्हांखे ईंदा। पत्थर कॾहिं खां वठी लथला? महीनो ॾेढ थी वञे थी। पोइ कमु नथो थिए, बसि कमु नथो थिए, वजह आहे न ख़बर न। तकलीफ़ का आहे तव्हांखे न? रोड जी तकलीफ़ आहे, रोड ठहे ई नथो। पथर ई खणी विया आहिनि, जेको पथर हितां खयल आहे माण्हू खणी विया आहिनि या माल खे खणी विया आहिनि? माल खे खणी आहिनि, जेके लहरायो उहे खणी विया। भाई लहरायो छो, रोड ठहियो त कोन? बसि न ठहियो रोड। हा, हे इहो काॾे वियो पोइ? उहो खणी विया ॿिए हंधि ब्लॉक कयूं। ॿिए हंधि किथे खणी विया? पासे चौकी वारे पासे न हितां खणी छो आहे, हिते ठहियो त कोन रोड? जो गंद लॻो पिया, पथर लाथऊं हितां जे रोड ठाहिण लाइ न, वरी ठहियो ई रोड न, पथर बि खणी विया।
पोइ तव्हां हुनखे खणणु छो ॾिनो आहे गिटी तव्हांजी आहे बस कि? बार खणी विया था अठो जे लॻंदो ॿीहर लॻंदो होॾे अॻु में ठीको पूरो थी हम्म हा इहा माना तव्हां मिड़ई धोखो करे विया धोखो करे हा ईअं ॾिसो था हे पथर जेको आहे हाणे हितां लाहे ठेकेदार ऐं उनखां पोइ हिते रोड ठाहियो ई नथो बसि पोइ वरी पथर ई खणी हलिया विया आहिनि ऐं ॻोठाणा बि सादा उन्हनि खे हितां पाड़े वारनि खे चई आहे त भई तव्हांखे पोइ ठाहे था ॾियूं हाली हुन भाई हे पैसनि मां हिते किराया भरे गाॾियूं करे हिते लाथव वरी खयूं मुफ़्त में त कोन लथो खयो सो इहा हालत लॻी पई आहे रोड जी हिते सख़्तु शदीद ज़रूरत आहे यको मुसलसल तव्हां ॾिसो न त हितां पथर खयल आहे ऐं हे तव्हां घिटी ॾिसो केॾी माना जेको आहे हिते शदीद ज़रूरत आहे आबादी आहे घर आहिनि